लेकिन इहा हजरत क़िबला साईं मियां मीर मोहम्मद रहमतुल्लाह ताला अलैह जी मां करामत ही चवंदुसि त कोई ख्वाब ख्याल ही न हुयो। साईं मियां साईं दामत बरकात आलिया जी 4 बजे हुकुमनामे वारी फोन पहुती ऐं पाण फरमायो त साईं बि का ॻाल्हि ही कोन्हे का, हाणे जो हाणे निकिरो, रात तव्हांखे दरबार जा टुकड़ खाइणा आहिनि। बहरहाल साईं जी मेहरबानी आहे, छो त साईं जी ऐं असां जी दोस्ती पाकिस्तान जे कंहिं शहर में कोन थी आहे, कंहिं मुल्क इस्लामी ॿिए कंहिं मुल्क में कोन थी आहे, ॿिए कंहिं शहर में न थी आहे। उन्ही शहर में साईं मियां साईं जी ऐं मां गुनहगार जी मुलाकात थी आहे, जाते 70,000 फरिश्ता रोज़ाना हुजूर जे गुंबद ख़ज़रा जो तवाफ़। बहरहाल अल्लाह वारनि जो फैज़ आहे, अल्लाह वारनि जी निगाह करम आहे, अल्लाह वारनि जी नेमत, अल्लाह वारनि जी इहा मेहनत आहे ऐं मेहनत जो नतीजो आहे जो रात ढली रही आहे। कई बुजुर्गान दीन पीराने तरीक़त खिताब करे विया, अञा मूंखों बाद में साहिब दादगान वेठा आहिनि, उहे बि तव्हांखे दुआउनि सां नवाज़ींदा, लेकिन इहो असां ऐं तव्हांखे हित छिके केरु आयो आहे, इहे असां ऐं तव्हांजे अचण जो कमाल न आहे, इहो रोज़े वारे दिलबर जो कमाल आहे। अल्लाह जो इन्हनि सां वाइदो आहे, फज़कुरूनी अज़कुरुकुम, ऐं बान्हा तूं मूंखे यादि कर त मां तोखे यादि कयां। सुभान अल्लाह ने चयो, फज़कुरूनी अज़कुरुकुम, ऐं बान्हा तूं मूंखे ज़मीन ते यादि कर त मां तोखे आसमाननि ते यादि कयां। ऐं बान्हा तूं मूंखे ज़िंदगी में यादि कर त जॾहिं तूं विसाल करे वञे, क़ब्र में आरामी हुजे बि मां तोखे यादि कंदुसि, जो दुनिया रोकींदी रहंदी, दुनिया छलींदी रहंदी त क़ब्रनि ते कुझु बि तव्हांखे न मिलंदो, मज़ारनि ते तव्हांखे कुझु न मिलंदो, लेकिन टोलनि जा टोला, लश्करनि जा लश्कर मां तुंहिंजी दरबार ते मोकिले, पा अल्लाह पंहिंजो वाइदो पूरो करे ॾेखारींदुसि त दुनिया वारो तव्हां केतिरो बि रोकियो, फज़कुरूनी अज़कुरुकुम में कंहिंजो वाइदो न हो, इहो वाइदो मां अल्लाह। बहरहाल बरकत खातिर वैसे तो मां अचा पियो क़िबला साईं मोहम्मद आसिफ अली शाह जिलानी साहब दामत बरकात आलिया ॾाढो शान औलिया जे मथो खिताब करे रहिया हुआ, उन खां अलावा ॿिया बुज़ुर्गनि बि खिताब कया हूंदा। मुंहिंजी दिलि चयो थी त चंद कलमा जेके साईं टाइम ॾिनो आहे, इंशाअल्लाह उन टाइम जे अंदरि मां जेको आहे त चंद कलमा उन्हीं घराने जो शान बयान कया, जंहिं घराने जे सदके दुनिया जा घर सलामत रहे, उन्हीं खानदान का फज़ाइल बयान कया, जंहिं खानदान जे शहादतन जे सदके, कुर्बानिन जे सदके अज असां ही खानकाहूं आबाद हैं, अज असांजो ही मस्जिद आबाद हैं, अज असांजा ही आस्ताना आबाद हैं, अज असां कुरान पाक साबित पंहिंजे हथनि में पढ़ी रहिया हूं, अज असां सही नमाज पढ़ी रहिया हूं, अज असां सही जेका है इस्लाम जा अरकान अदा करे रहिया हूं, उहे केर आहिनि, उहे मुस्तफा जा अहल बैत खानदान आहिनि। असां अहल बैत जी अदब, अहल बैत जी ताज़ीम, अहल बैत जी तकरीम ऐं उन्हनि जी अज़मत बयान कंदा हूं, उन्हनि जी इज़्ज़त बयान कंदा हूं, उन्हनि जो शान बयान कंदा हूं, त दुनिया वारनि खे तकलीफ़ गुज़रंदी आहे त बाबा एतिरो शान अहल बैत जो कीअं था बयान कनि, इन्हनि खे कंहिं ॿुधायो आहे, इन्हनि काथे पढ़ियो आहे। असां चवंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह, असांखे पंहिंजे कामिल वलियनि मुर्शिदनि ॿुधायो आहे ऐं क़ुरान असांखे सबक समझायो आहे त अहल बैत जो शान है। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमा रहे हैं, इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत व
وَيُطَهِّرَكُمْ تَطْهِيرًا सुभान अल्लाह जो मज़ो ना अञा खुली करे जेतिरो अहल बैत सां मुहब्बत आहे ओतिरो बि ज़ोर सां चओ सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला 22 पारे जी शुरुआत में अल्लाह तबारक व तआला कुरान में इरशाद फरमा इन्नमा युरीदुल्लाह ऐ मुझे महबूब जा अहल बैत ऐ मुझे महबूब जा घर वारो ऐ मुझे महबूब जा करीबो इन्नमा युरीदुल्लाह मा अल्लाह जो इहो इरादो मा अल्लाह जो इहो ख्याल इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुमुर रिज्स मा अल्लाह जो इहो इरादो तो पलीदीअ खे दूर कयो नापाकी खे दूर कयो कैसा आलल बैत ऐ महबूब जा अहल बैत तव्हां खां वयुतहिरकुम ततहीरा ऐं तव्हांखे ईअं पाक कयां जीअं पाकाईअ जो हक़ हूंदो आहे हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा उम्मतीयो ही हुयो इन आयत जो मुख्तसर तर्जुमो अल्लाह तबारक व तआला इहा आयत करीमा नाज़िल फरमाई इहा आयत करीमा हकीकत में इन आयत खां मथियूं आयतूं तव्हां ॾिसंदो या इन आयत खां हेठियूं आयतूं तव्हां ॾिसंदो त इहे मुस्तफ़ा जे घर वारनि जे शान में मुस्तफ़ा जे घर वारनि जे घर घरनि जे शान में मदीने में ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतीयो अहलिया घर वारी खे चइबो आहे अहल घर खे चइबो आहे घर वारी घर वारे खे चइबो आहे घर वारी खे चइबो आहे ओ मदीने में ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतीयो अल्लाह तबारक व तआला फरमाए इन्नमा युरीदुल्लाह मा अल्लाह जो इहो इरादो आहे इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुमुर रिज्स ओ मुंहिंजा महबूब जा अहल बैत मां जो इहो इरादो आहे त मां अहल बैतन खां पलीदीअ खे दूर कयां अहल बैतन खां नापाकी खे दूर कयां कंहिंजो इरादो आहे सभु ॻाल्हायो हथ मथे करे ॻाल्हायो कंहिंजो इरादो आहे कंहिंजो ख्याल आहे मां ख्याल कयां मां इरादो कयां मुंहिंजो इरादो पूरो नथो थी सघे क़िबला साईं इरादो फरमाइनि क़िबला साईं जो इरादो पूरो नथो थी सघे क़िबला साईं मियां अली मुर्तज़ा साईं जेको इरादो फरमाइनि न बि थी सघे थो साहिब ज़ातगान जेके आहिनि उहे इरादो फरमाइनि लेकिन उहे इरादा ख़ता थी सघनि था पिया उहे इरादा न बि थी सघनि था पिया पर ही इरादो उन्ही ज़ात जो जो उन्ही जो वाइदो आहे अल्लाह ताला फरमाए तो मुझो इरादो कीअं हूंदो आहे इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून अल्लाह तो फरमाए दुनिया वारा मां अल्लाह के दीन जो इरादो कंदो आहियां जे शइ खे इज़त करण जो इरादो कंदो आहियां जे शइ जो मक़ाम वठण जो इरादो कंदो आहियां इन्नमा अमरुहु त मां उनखे हुक्म कंदो आहियां इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल उनखे चवंदो आहियां थी वई फयकून उहा थी वेंदी यानी मुझो इरादो कतई हूंदो आहे मुझो इरादो थी रहंदो आहे मुझो इरादो ख़ता न थींदो आहे इन में इहो साबित थियो त अल्लाह जो इरादो थिए ऐं अल्लाह करे छॾे त ऐ अहल बैतो तव्हां खां मां पलीदीअ खे दूर करे अबा कंहिं इरादो फरमायो सभु ॻाल्हायो कंहिं इरादो फरमायो अल्लाह तबारक व तआला मुस्तफा जे अहल बैत खां पलीदीअ खे दूर फरमायो हेॾे तवज्जो फरमायो मुस्लमानो मदीने में ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतीयो हिन आयत जो शान नुज़ूल काथे थियो मदीने में काथे थोरो ॻाल्हायो खुली करे ॻाल्हायो मदीनो ॾिठो अथव कंहिं कंहिं मदीनो ॾिठो आहे पर जेकॾहिं अल्लाह तव्हांखे पैसा ॾिना आहिनि न बैंक बैलेंस न बणा गाड़ियूं वठी छा कंदे बंगला वठी छा कंदे अरे दुनिया रखी करे तिजोड़नि में छा कंदे वञ मदीनो ॾिसी आ ख़ुदा जो कसम मदीनो ॾिसंदे
दिल ठरी पवंदी जो सुभान अल्लाह करे अकबस हाले दे सुनाना याद आता है मदीना याद आता है मदीने में जो गुजरा आता है मदीना याद आता है तुझी मुझी अम्मा हर ईमान वारे जी अम्मा अम्मा उम्मे सलमा रदी अल्लाह ताला अन्हा फरमाए रही है तो मदीने में साईं मुझे हुजरे पाक में हा मुझे घर में हा सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चादर वेढ़ू वेठा छा वेढ़ वेठा सब ॻाल्हायो साईं था फरमाए अम्मा साईं जी फरमाए तो महबूब के चादर जेका है धारी धार कल्ला उन चादर जे मथा जी उठ जो पाखड़ो होंदो आ न ये पाखड़न जा निशान मुस्तफा जी चादर जे मथा ठयल आहिन मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा चादर वेढ़ियूं वेठा आहिन उहा चादर ओढ़ियूं वेठा आहिन तो ये मां ॾिठो महबूब जी कुआर थी फरमाए तो मां जो ॾिठो तो सामो अलीउल मुर्तज़ा नज़र आयो मजो नथो जे थकी पिया जब भी नारा लगाता था तो खबर तोड़ देता था जब भी नारा लगाता था तो खबर तोड़ देता था हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था तो सुभान अल्लाह केर अली अबू बकर सिद्दीक जो मशीर अली नचे सुभान अल्लाह केर अली फारूक आजम जो मशीर अली केर अली हजरत उस्मान ज़ुन्नूरैन जो मशीर अली केर अली हर सुन्नी आशिक़ रसूल जो पीर अली हजरत मौला अली सामू आया मुझे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कार थी फरमाए मौला अली के मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए उन चादर में ढकियो जंद खड़ियूं गुजरियूं सामो सैयदा ज़ाहिदा तय्यबा ताहिरा आलिमा फाज़िला अम्मा सैयदा फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा उहा ज़ाहिर थी मदीने जे ताजदार अम्मा खातून जन्नत के फरमायो तू भी हली अम्मा साईं के भी चादर में लिकायो मदीने दे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती अम्मा उम्मे सलमा फरमा रही है उन को बाद में मदीने दे ताजदार हजरत सैयदना इमाम हसन के सब फरमाए करे चादर में लिकायो अम्मा उम्मे सलमा दी फरमाए उन को बाद में मदीने दे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और हजरत इमाम हुसैन आली मकाम रज़ियल्लाहु ताला अन्हु के भी उन चादर में लिकायो महबूब जी कार थी फरमाए मां अगते वजुस मां उन चादर जी कुंड के पकड़ियो तो मां भी चादर में अचा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये चादर के मुझे हथ को छड़ाए करे चई तो छा गाल अर्ज क्यों या रसूल अल्लाह मां भी चादर में अचण थी चाया मां भी चादर में ढकजण थी चाया मदीने का ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ मोमिनन जी मां अंत खैरुन तू तो खैर ते यानी तू तो अगे ही मुझी अहलिया ही तू तो अगे ही मुझे आल बैत ही तुझे दाद तुझे आल बैत हुजन ते न थीनो एतराज हफ्सा जे आल बैत हुजन ते न थीनो एतराज खदीजतुल कुबरा अजे हुजन ते न थीनो एतराज हजरत आयशा जे आल बैत हुजन ते न थीनो एतराज थीनो अली जे आल बैत हुजन ते थींदो मां अज मुस्तफा अली के आल बैत बणायूं थो एतराज थींदो खातून जन्नत जे आल बैत हुजन ते थींदो अज मां खातून जन्नत के आल बैत हुजन जो सर्टिफिकेट ॾिनो थो वञा एतराज थींदो मुझे हसन ते थींदो अज हसन के आल बैत बणायूं थो वञा पियो एतराज थींदो हुसैन ते थींदो अज मां हुसैन के आल बैत बणायूं थो वञा पियो अम्मा उम्मे सलमा फरमाए थी पई जॾहिं मुस्तफा
मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि चोनी ॼणनि खे पंहिंजो पाण करीम हबीब उन चादर में मुस्तफा पंहिंजा हथ मथे खया आका पंहिंजा हथ मथे खया मुझे मुस्तफा हथ मथे खणी दुआ फरमाई अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती व युतक्किरहुम तत्हीरा। ओ मुझा मौला तुझे फरमाना इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत। ओ मुझा मौला तो फरमाया तो तुम मुझे अहल बैत को पलीतिया के दूर कर तो फरमाया ओ मुझा मौला मैं तात घुरा अली मुझे अहल बैत है नखा पलीती के दूर कर। सुभान अल्लाह। खातूने जन्नत मुझे आल बैत है नखा पलीती के दूर कर। हसनैन करीमैन मुझे आल बैत में आगे इनका पलीती के दूर कर। तो मुसलमानो एडे शान वाला अहल बैत एडे मान वाला अहल बैत एडे के मर्तबे वाला अहल बैत मुझे मुस्तफा जो ये खानदान दे जो लाके आशिक फरमायो अल्लाह अल्लाह नबी का घराना अल्लाह अल्लाह नबी का घराना ये घराना बरागुल बरा इसमें हसनैन है फातिमा इस घराने में मुश्किल कुशा है। अहले इल्म हजरात जी जे नजर हिकमा नुक्तो करना चाहा था हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो आयत करीमा में मुफस्सिरीन किराम वडी आयत करीमा जे मतो चरह किया इन्हीं आयत करीम जे शान नुज़ूल ते कहे के पर जे इश्क जो करो इजहार क्यों के बनी इश्क जो करो इजहार क्यों के बनी मोहब्बत जो करो इजहार क्यों। पर बुजुर्गन ने फरमायो तो आयत या कुरान पाक जी जडे अल्लाह तबारक व नाज़िल फरमाई तो इनमें पहिरियो कलमो अल्लाह तबारक व तआला इन्नमा जो इस्तेमाल फरमायो। केड़ो कलमो सब गला केड़ो कलमो ए इन्नमा कलमो जैके कलमे हसर चेबो छा चेबो कलमे हसर चेबो ए हसर निकतला है हिसार मा हिसार की माना है कड़ो। अन्या सौली सिंधी में समझो तो लोढ़ो चो सुभान अल्लाह। अब तव्हां मियां साईं लोढ़ाई जे लोढ़े में अची जा लोढ़ो कड़ो कोट हिसार जी माना कड़ो कोट हाने जै चीज के कोट चाढ़बो आ तो उहो महफूज थी वेंदो उहो गालायो तो सही हो महफूज थी वेंदो ॾिठो अथव कॾहिं जोगीअ खे नांग पकड़ींदो ॾिठो अथव जोगी नांग पकड़ींदो तो नांग बाहर जे निकरंदो आहे पीन जी आवाज ते तो जोगी उनखे ये लठ खणी लीको कढंदो आहे दस्तगीर जो लीको थी मरंदो मरी वेंदो नांग बाहर न वेंदो छो जरा दस्तगीर जो कड़ो थस दस्तगीर जो गाला जो दस्तगीर जो कड़ो थस। अरे मानू इन कारी हर नांग को भी गंदा थी रहन जो दस्तगीर के मजा हाणे जब उनके उनके कड़ो ईंदो तो वो महफूज थी वेंदो बाहर न वनी सकदो। हाणे अल्लाह तबारक व तआला अल बैत तार जो शान बयान कंदे अल्लाह तबारक व तआला फरमायो ऐ मुझे महबूब जा अहल बैत ऐ मुझे महबूब जा घरवारो मां तवां जो चारों तरफ जो को आगे त इनमा जो कड़ो काढ़े छड़ो जो बेगराई तवां जे वेठे में ईंदी पुछड़ाई तवां जे वेठे न ईंदी बदकारी तवां जे वेठे न ईंदी तवां के न पाक करे छड़ो। ओ मुसलमान अल्लाह तबारक व तआला अल बैत
जे चारों तरफ कड़े चाड़े छड़ियो आहे। हाणे मूंखे चवंदो सही क़िबला मां हिकिड़ो ॿियो नुक़्तो हिते बयान कयां। क़ुरान पाक में इरशाद आहे काफ़िर फजतनिबुर रिजस फजतनिबुर रिजस। अल्लाह ताला फरमाए थो तो पलीदी खां परे थियो। अल्लाह ताला छा फरमायो जेको कुरान पढ़ंदो मौलवी पढ़ंदो मुफ्ती पढ़ंदो आलिम पढ़ंदो केड़े भी तबके वारो पढ़ंदो कारी पढ़ंदो मिनिस्टर पढ़ंदो अफसर पढ़ंदो सदर पढ़ंदो केर भी पढ़ंदो अल्लाह तबारक व तआला फजतनिबुर रिजस मौलवी पलीदी खां परे थी। न चई सुभान अल्लाह। फजतनिबुर रिजस मुफ्ती पलीदी खां परे रह। फजतनिबुर रिजस निमाजी पलीदी खां परे रह। फजतनिबुर रिजस ज़कात ॾियण वारा पलीदी खां परे रह। फजतनिबुर रिजस सखी पलीदी खां परे रह। फजतनिबुर रिजस रोजे रखण वारा फजतनिबुर रिजस जेको पलीदी खां परे रह। ओ जेको मौलवी मुफ्ती आलिम पीर फकीर जेको फजतनिबुर रिजस पलीदी खां परे रह। अरे रब दुनिया से फरमाए पलीदी खां परे रह पर अहल बैत जो शान आलो ऐं बाला है। रब चवे तो पलीदी मुझे अली खां परे रह। पलीदी मुझे खातून जन्नत खां परे रह। ऐं पलीदी हसनैन करीमैन खां परे रह। ऐं पलीदी मुझे मुस्तफा जे अज़वाज मुतहरात खां परे रह। इहो शान अहल बैत अतहार जो, इहो मर्तबा अहल बैत अतहार जो, इहा इज्जत अहल बैत अतहार जी जो कुरान पाक में अल्लाह तबारक व तआला उन्हनि जो शान बयान फरमायो आहे। तो हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा उम्मती हो। ही महीनो सफर मुज़फ्फर जी अॼु 2 तारीख़ शुरू थी चुकी आहे। पहली तारीख शुरू थी चुकी है। छो त हेॾो महीनो बीठो इहा ख़बर थो ये मुस्तफा जा खानदान वारा इन सफर जे महीननि में काथे सुभान अल्लाह इन सफर जे ॾिहाड़नि में काथे इन दीन मुस्तफा के बचाइण जे लाइ सुभान अल्लाह इन कुरान जी इज्जत बचाइण जे लाइ इन खानकाहन जी इज्जत बचाइण जे लाइ इन इदारनि जी इज्जत बचाइण जे लाइ इन सुहारीअ खे बचाइण जे लाइ इन अमामे के बचाने जे लाइ नबी दी शरीयत के बचाने जे लाइ अहल बैत अतहार मुझे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खानदान मुझे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बचड़न पंहिंजा सर कुर्बान कयो। उन खां बाद में अहल बैत अतहार जेको आहे बगैर संजन के घोड़न जे पुठन ते ज़ालमन विहारे करे ये ॾींहं हुयो जो उनके सबर करायो। दमिश्क जो सफर हो, कूफे जो सफर हो, बसरा जो सफर हो, हत्ता के दमिश्क जे बाजार में जेड़ी वक्त अहल बैत अतहार जो इहो काफिलो जंहिंजी अगवानी हजरत सज्जाद इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ियल्लाहु ताला अन्हु करे रहिया हा। तो मुसलमानों उन्हीं टाइम अहल बैत अतहार जो काफिलो जेड़ी वक्त दमिश्क जे बाजार में पहुतो तारीख़ इब्न असाकिर वारो बयान थो करे लिखे थो पियो तो दमिश्क जा माण्हू जाइन जे मथों क़िबला चढ़ी आया। बे इजाजत जिनके घर जिब्रील भी आते नहीं, जिनके घर में जिब्रील भी बगैर इजाजत कदम न पाईंदो हो। अॼु हे न्याणियूं, अॼु हे बचड़ा, अॼु हो खानदान दमिश्क जे बाज़ार में बीठो आहे। तारीख़ इब्न असाकिर वारो लिखे थो को माण्हू काॾों थो ॻाल्हाए, को माण्हू काॾों थो ॻाल्हाए, को माण्हू काॾों थो ॻाल्हाए, कोई हवाल पुछण वारो न आहे, कोई हाल अहवाल ॾियण वठण वारो न आहे। इन्हीं टाइम तारीख़ इब्न असाकिर लिखियो तो इन्हीं टाइम हिकड़ी कुराड़ी उन जे हथ में नंढड़ो दिलड़ो पानी जो नंढड़ो दिलड़ो आ एक वटो आ या गिलास नमूने का चीज आ। नंढड़न बार जेके मासूम आ उनन के पानी पियारण शुरू किया। तो मुसलमानों जड़े बारन पानी पीतो नंढड़न बारन पानी पीतो उन्हीं को बाद में वडड़न ते पानी पहुतो पियारी दे जड़ी वक्त ना उहा कुराड़ी माई हजरत मौला कायनात मौला अली रज़ियल्लाहु ताला अन्हो जी न्याणी हजरत इमाम हसन हजरत इमाम हुसैन जी भेण
अम्मा सैयदा ज़ैनब रदी अल्लाह ताला अन्हा वट जो पुहतीन अम्मा साईं जो गिलास जो पेश की तो अम्मा साईं पानी के ॾिसी करे ऐं चवे थी ओ पानी उन्हीं टाइम काथे हुए जॾहिं मुझे अली अकबर पानी पानी करे रहियो ओ पानी उन्हीं टाइम तू काथे है जॾहिं मुझे घोट कासिम जे मथो घोड़ा भजन पिया है पानी की जरूरत हुई ओ पानी उन्हीं टाइम तू काथे है जॾहिं मुझी नंढड़ी मासूम सैयदा सकीना पानी जे लाइ तड़पी रही ही ओ पानी तू उन्हीं टाइम काथे है जॾहिं हजरत अली असगर मासूम जी उन जे करे अखियूं बाहर निकरी आयो हो त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती हो त अम्मा साईं जे अखियुनि मां ॻोढ़ा जारी आहिनि अम्मा साईं जे अखियुनि मां आंसू जारी तो वो कुरानी जेका पानी पे पियारे वो कहती अम्मा अम्मा पानी पी ॾाढी दुखारी लगी थी पई ॾाढी गमगीन लगी थी पई जे अम्मा मां पानी कीअं पिया मूंखे पानी द अंदर वञे हबीब जा गुलाम अम्मा साईं ॻोढ़ा ॻाड़ी दे उन कुराड़ी को पूछे थी कुराड़ी अम्मा हिते तो कोई पुछण वारो ना है तू केर आ छा असांखे तू सुञाणे थी जॾहिं पानी थी पीआरी थी वठी ॿारनि खे असांखे जे ना मामा सुञाणा कोन थी मां पंहिंजी मालिकाणी जी वसीयत पूरी थी कयां मां पंहिंजी मालिकाणी जी वसीयत पूरी कयां थी अम्मा फरमायस त कहिड़ी मालिकाणी केर आ तुंहिंजी मालिकाणी हबीब जा गुलामो पंहिंजे गिरबान में जाती पाओ जॾहिं उन कुराड़ी माई चयो त अम्मा मां जॾहिं नंढड़ी हुयमि त मां मदीने में रहंदी हुयमि मदीने में रहंदी हुयमि इमाम अल अंबिया जी न्याणी हजरत अली जी घर धयाणी सैयदा खातून जन्नत जी मां नौकराणी हुयसि ऐं मां गुलामी ॾींदी हुयमि खिदमत कदी हम जॾहिं मां सने बुलूगत के पहुतम तो मुखे मुझे अब्बे अम्मा मुझो रिश्तो दमिश्क में कयो तो जॾहिं मां शादी थी आखिरी मोकलाइण में पंहिंजी मालिकाणी ॾे तो चयोमांस अम्मा अर्ज़ कयोमांस अम्मा मांखे इजाजत दे वरी जिंदगी मिला हलाए न पर मुखे कुछ नसीहत जा कलमात चई छॾ त अम्मा साईं फरमाए थी पई त उनी कनीज़ उहा चवे थी पई त अम्मा मुखे पंहिंजी मालिकाणी फरमायो ओ कनीज़ वञी थी दमिश्क में पर कहिड़ी वसीयत कया दमिश्क मरकज़ी शहर आहे इतां मुसाफ़िरनि जा काफ़िला टपंदासीं मुसाफ़िरनि खे पाणी पीआरजांइ मुसाफ़िर ॾाढा ॾुखिया हूंदा मुसाफिर ॾाढा मुसीबत दा हूंदा आहिनि त मुसलमानो चए थी त अम्मा मांखे ॿियो ख़बर न कोन्हे मां तव्हांखे सुञाणा कोन थी पई बसि मांखे पंहिंजी मालिकाणी जी वसीयत आहे त मुसाफ़िरनि खे पाणी पीआरजांइ ओ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो हाणे जॾहिं अम्मा सैयदा ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजी अम्मा साईं जो नालो ॿुधो हूंदो पंहिंजी अम्मा साईं जो वसीयत ॿुधी हूंदी त अम्मा जो छा हाल हूंदो ओ मुसलमानो अम्मा जो अखियुनि मां जारी ॻोढ़ा थी विया समंदर ॻोढ़नि जो जारी थी वियो जॾहिं अम्मा जेको त समक में आई त उहा कनीज़ हथ ॿधी अर्ज़ करे थी त अम्मा मुसाफ़िराणी ॾाढी दुखारी लॻे थी पई ॾाढी जेका आहे मुसीबत न लॻे थी पई महबूब जो फरमान जेको मुसीबत न हूंदो आहे या जेको मुसाफ़िर हूंदो आहे उनजी दुआ अल्लाह क़बूल कंदो आहे अॼु तू मुसीबत ज़दा भी आ गए तुझे काहे तो मुसाफ़िराणी भी आ गए मुझे ले तो घुर बड़ी थी वई है अल्लाह चाह मेरा मरण खवज में अल्लाह मुझी हिकड़ी उम्मीद पूरी करे अम्मा साईं फरमाइश अम्मा तुझी केड़ी उम्मीद है अम्मा मुझी इहा उम्मीद है कनीज़ थी अर्ज करे अम्मा मुझी इहा उम्मीद है दुआ घुरंदी है त मौला अल्लाह छा हयाती आहे मौला ओतरे ताईं न मार जाए मरण खां अॻु में उनी हुसैन जी ज़ियारत कराए जाए जेको हुसैन मां कछड़ ते खेॾायो उनी सैयदा ज़ैनब जी ज़ियारत कराए जाए जंहिंसां मां गॾु वेही करे घर में उनखे उनजी दिल पालाईंदी हुअमि त अम्मा जे अखियुनि मां ॻोढ़ा जारी थी विया अम्मा दुआ घुरी अम्मा गिरियाज़ारीअ सां दुआ घुरी करे जहिड़ी वक़्तु मुंहं ते हथ फेराए पाण
कुराड़ी अम्मा कहीं बात कहने अरसे का बात कबूल की दिया तो के मुबारक अल्लाह तुझी तो आने जो आने इतने कबूल किया ओ सिर नजर दे उन्हीं हुसैन जो कर दी ये तुझे सामने हुसैन बैठी हबीब जा गुलामो कज़ियो करबला जो निसोरो नाज रिंद परूर राज कज़ियो करबला जो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो महबूब जे अहल बैत ये जेके इन तकलीफूं सठियूं महबूब जे बचन ये तकलीफूं सठियूं जो अज जो खान का हो नबी जे बचन जे तकलीफन जे सदके सवण सलामत है ही कुरान नबी जे बचन जे करे जेके सलामत है ही जेको आहे हे देखो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो हे जेको भी दीन असांखे साबित मिलियो नबी जे बचन जे सदके मिलियो तो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो ये महबूब जा बचन ये महबूब जा अहल बैत हबीब जा गुलाम साईं जो हुक्म थियो त अञा कुछ हलो 5-10 मिनट यानी 15 मिनट साईं चए तो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मतियो इहो काफिलो जेड़ी वक्त ना हलंदे यजीद लानती पलीत जी दरबार में पहुंचो तो इमाम हुसैन अली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु जेके मुझे मुस्तफा जे कुल्हड़न जा सवा जन के मुस्तफा बोसन जे मथों बोसा दींदा उन इमाम हुसैन जो सिर मुबारक जालिमन के तश्त में खड़ी यजीद लानती खबीस जी दरबार में पेश करे अवाम के तो बुधाए हुए हो तो यजीद जी हुकूमत जा बागी के कह के खबर न हुई घर के हे तो जन्नत के जवान जा सरदार अहल बैत इत्तहार बच्चा मुझे महबूब जे खानदान जा यजीद जी दरबार तो यजीद जी दरबार में उन्हीं टाइम पढ़ो मुझे मुस्तफा जो सहाबिया हजरत ज़ैद बिन अरकम रदी अल्लाह ताला अन्हु उगो बैठो उनके खबर कौन हुई तो ही को हुसैन जो सिर पर जेड़ी वक्त ना तश्त में सिर मुबारक मौला हुसैन जो खड़ी आया हजरत ज़ैद बिन अरकम निहारियो दिसे पियो सुनाना केरा हे हुसैन तनाए दे के मुस्तफा चुमड़ी दीदो अल्लाह हबीब जा गुलामो ये कदे ज़ैद बिन अरकम दिसे से वना सुनाने जी कोशिश करे पोड़ो हो बेचारो तो यजीद लानती जे हथ में खची जी छड़ी आ वा छड़ी इमाम हुसैन जे लपड़न ते तो बड़े जाते लपड़ा मुझे मुस्तफा जा लगा तो हजरत ज़ैद बिन अरकम रदी अल्लाह ताला अन्हु रार करे दोस्तों ओ यजीद तुझा ये हाथ टुकड़ा थल ओ यजीद तुझा ये हाथ छल थी वणन परे कर भाजी छड़ी इन चप्पल जे मथा मदीने वाले से जा चप्पल ठारे सुभान अल्लाह हबीब जा गुलामो हजरत ज़ैद बिन अरकम के यजीद जो तो कुराड़ो न हुई हां तो मां तो के जेको सिर कलम कराए छले हां जे ओ पे गैरत तो के मोहदी वो कुराड़ो पे वडाई जो हया आयो तो के रसूलुल्लाह दी आल तो आया हबीब जा गुलामो अज उनी यजीद लानती के मानू जन्नती चवन था जन्नतिया रहमतुल्लाह अलैह रदी अल्लाह ताला अन्हु लख लानत थो तहां जे अकीदन जन्नत हबीब जा गुलाम इए कंदे जने अहल बैत इत्तहार यजीद जी दरबार में बीठा हा तो वह कनीज भी खिदमत में कद हुई अहल बैत से तारीख इब्न असाकर वाले लिखे हुआ तो यजीद ऐलान करायो तो मुखे गालाइणो आ तो अली जी न्याणी सा गालाइणो
अली जी न्याणीअ सां मां ॻाल्हाईंदुसि मुज़ाकरात कंदुसि। यजीद जी है जुर्रत तारीख़ इब्न असाकर वारे लिखियो आहे तो वह कुराड़ी कनीज़ उनजी गैरत बर्दाश्त न कयो ऐं रड़ करे चईस त यजीद तुंहिंजी ज़बान निकिरे तोखे शर्म नथो अचे, तोखे हया नथो अचे, तोखे गैरत नथो अचे, तू प्यार थींदो नबी जी न्याणीअ सां तू ॻाल्हाईंदे त हबीब जा ग़ुलामो जॾहिं न यजीद के ये मुंह ते तमाचा हया चमाटो हयूनी कनीज़ औरत लफ्ज़ी मार ॾिनी यजीद हुकुम कयो पंहिंजे जलादन खे जलादा हिन कुराड़ीअ जो सिर कलम कयो त जलाद जहिड़ी वक़्त न खंजर खणी अॻिते वधियो त यजीद जे चारों तरफ़ हबशा जा नौजवान बीठा हा जेके तलवारूं खयूं बीठा हा गान थिया बीठा हा ऐं इहा कनीज़ भी हबशा जी हुई। हाणे कनीज़ ॾिठो त मुंहिंजो सिर कलम करण जे लाइ इहो जल्लाद अॻिते वधियो कनीज़ ताह कई त ओ हबशा जा नौजवानो तव्हांजी गैरत काॾे वई, तव्हांजी गैरत काथे त तव्हांजी न्याणीअ खे सरेआम जेको आहे दरबार यजीद में उनजो सिर कलम कयो वञे थो पियो त हबीब जा ग़ुलामो जॾहिं उन कनीज़ पंहिंजे उन हबशा जे नौजवाननि खे ललकारियो त उहे तलवारूं कढी सिधो यजीद जे मथां बीही रहिया। ओ यजीद अगरि जेकॾहिं असांजी न्याणीअ ते कुझु हथ लॻंदी त तूं रहंदे न तुंहिंजा हाम साथा इहे हरामी रहंदा सभिनी खे मारे छॾींदासीं। यजीद चयो त ख़बरदार न वधिजाए ऐं न वधिजाए ऐं जलाद न वधिजाए। हबीब जा ग़ुलामो कनीज़ जी हकल ते हबशा जे नौजवान जो तलवारूं निकतियूं तारीख़ इब्न असाकर लिखियो आहे त अम्मा सैयदा ज़ैनब रज़ियल्लाहु ताला अन्हा जे अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी विया ऐं अम्मा साइण मदीने तैयबा ॾे मुंहुं करे पाण फरमायो नसीबा जान बे बतहा गुज़र कुल नसीबा जान बे बतहा गुज़र